नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर लॻ एॾेरोलाल विलेज अली पब्लिक एलिमेंट्री स्कूल एॾेरोलाल विलेज में सालियाने इम्तिहानन जी रिज़ल्ट अनाउंस जी तकरीब मुनक़द थी गुज़री, जंहिंमें स्कूल जे पेटर्न अली असगर शाह, अफराज अली शाह, प्रिंसिपल सफदर अली शाह, चीफ गेस्ट सरफराज अली मोरो जी अॻवानी में तकरीब रखी वई। अली पब्लिक एलिमेंट्री स्कूल एॾेरोलाल विलेज इंतज़ामिया पारां सालियाने इम्तिहानन में बहितरीन कारकर्दगी ॾेखारण ते शागिर्दनि में इनाम विराया विया ऐं सालियाने उस्तादनि जी महिनत ते नज़रसानी करे इंतज़ामिया पारां उस्तादनि खे बि अवार्ड डिस्ट्रीब्यूट कया विया। तकरीब में पेटरन अली असगर शाह, सरफराज अली मोरो जो सफदर अली शाह शागिर्दनि खे पंहिंजो मुस्तक़बिल संवारण लाइ संदसि ख़्यालात पिणु साम्हूं रखिया। बहितरीन कारकर्दगी माणींदड़ शागिर्दनि खे शाबाशी ॾिनऊं ऐं उस्तादनि जी महिनत जी वाखाण कयूं, जंहिंमें फर्स्ट पोजीशन माणींदड़ शागिर्द ताहिनूर क्लास नर्सरी, बहादुर क्लास केजी, जंसार क्लास 1, मोहम्मद आमिर क्लास 2 ऐं ॿियनि केतिरनि शागिर्दनि में बेहतरीन कारकर्दगी जा अवार्ड विराया विया। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।